नाज़िन बदीन शहर में रोड रस्तनि ते हद दख़िलनि सबबि शहरनि जो रस्तनि तां गुज़रण वॾो ॾुखियो बणिजी चुको आहे। उन हवाले सां पेश आहे अली मोहम्मद शाहानी जी ही रिपोर्ट। बदीन शहर के समूरनि रोडनि ते गाॾा पीढ़ियूं रेड़ा बिहारण चिंकची रिक्शा सूज़कियूं रोडनि तां गुज़रण सबब अक्सर रोड कलाकनि जा कलाक बंदि थियण सबब ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि स्कूल वेंदड़ शागिर्दनि औरतुनि बुज़ुर्गनि अस्पताल वेंदड़ मरीज़नि लाइ परेशानी जो बास बणिजी विया आहिनि। ट्रैफ़िक निज़ाम दुरुस्त न हुजण ऐं म्यूनिसिपल कमेटी जी बेध्यानी सबब शहरी अज़ाब भोगण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां शहरियनि राह वेंदड़ मुसाफ़िरनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बदीन में हद दख़िलनि वधण जा ज़िम्मेवार लाॻापियल कामोरा ट्रैफ़िक लागू कंदड़ अमलदार आहिनि। बदीन में फुटपाथ तो बिल्कुल आहे ही कोन। उन जे बावजूद रोड ते एतिरे क़दर रश थी वई है, का बि लाक़ानूनी ते लगी पई है। अगे ईअं हूंदो हो तो मतलब तो उन ते एक्शन खयो वेंदो हो ऐं उन्हनि रक्षाउनि जा रोडनि ते जेके गाॾा वग़ैरह हूंदा आहिनि उन्हनि खे हटायो वेंदो आहे। हितां न वन वे जो सिस्टम सही आहे। हिकु कलाक रोड ब्लॉक लॻाए पिया आहिनि। कंहिं बि कुंड ते कंहिंखे अटैक थिए त अल्लाह ताला बचाइण वारो, बाक़ी ट्रैफिक जे हिसाब सां नथो बची सघे छो त कलाक रोड ब्लॉक लॻाए पिया आहिनि। ट्रैफिक नाले त का शइ ई कोन्हे। रेड़नि वारा जेके तव्हां ॾिसंदो त शहर में सम्झो त रोड ही इन्हनि जे लाइ ठहियो आहे जे रोड मथे सफ़ा चाढ़ियो बीठा आहिनि। जेकॾहिं इन्हनि खे चओ त विहण जे लाइ तयारु आहिनि। गाॾा वग़ैरह रक्षा अधु रोड खां मथे वलारियो वञनि, जंहिंमें स्कूलनि जा ॿार ऐं लेडीज़ ऐं मरीज़ वग़ैरह टाइम से घर वक़्तु नथा पुॼी सघनि। ऐं इन जे अलावा सुबुह स्कूल बि ॿारनि जे वञण में इंतहाई ॾुखाई थी थिए। शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं संदन चवणु हो त बदीन शहर ज़िले इंतज़ाम या म्यूनिसिपल कमेटी जे रहम करम ते हुजण करे शहर जे रोडनि तां हद दख़लियूं ख़तमु नथियूं करायूं वञनि, जंहिं करे रोडनि ते हलण बि मुश्किल बणिजी वियो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त बदीन जे रोडनि ते बीठल नाजाइज़ रेड़ा पीढ़ियूं हटाए शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम दुरुस्त कयो वञे। कैमरामैन गुलाम हुसैन चावड़ सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़।